कुरान मुक़द्दस की सूरत नूर की आयत नंबर 39 खां तिलावत आहे। अॻियनि आयतुनि में अल्लाह पाक ईमान वारनि जो ज़िक्र फरमायो ऐं पंहिंजे घर जो ज़िक्र फरमाई त जेके बाना अल्लाह पाक जे घर में अची करे फी बुयूतिन अज़िन अल्लाह जे घरनि जे बारे में रब से हुकुम फरमायो त हिन में अल्लाह जे नाले खे बुलंद कयो ऐं अल्लाह तबारक व तआला खे यादि कयो सुबुह ऐं शाम। ऐं रब से उन्हनि बारनि जी तारीफ़ बयान फरमाई रिजालुल ला तुल्हीहिम, उन्हनि बाननि जी उन्हनि मर्दनि जी ख़ुसूसन तारीफ़ बयान फरमाई जिन मर्दनि अची करे अल्लाह जे घरनि खे आबाद कयो। फरमाईंदा ला तुल्हीहिम, ला तुल्हीहिम मतलब उन्हनि खे ग़फ़लत में उन्हनि जे माल तिजारत ऐं उन्हनि जी मसरूफ़ियत उन्हनि खे ग़फ़लत में न विझो। इन्हनि बाननि जी अल्लाह पाक कामयाबी क़ुरान में बयान फरमाई। फरमाई ये बाना अल्लाह पाक जा प्यारा बाना आहिनि जिन खे उन्हनि जे अमलनि उन्हनि जे तिजारत उन्हनि जे वापार ला तुल्हीहिम तिजारत, क़ुरान फरमाए त उन्हनि खे ग़फ़लत में न विधो। तिजारत वापार ऐं न वरी ख़रीद ऐं फ़रोख़्त। छाकाणि ग़फ़लत में न विधई? फरमाईंदा आहिनि नमाज़ खां अल्लाह जे ज़िक्र खां ग़फ़लत में न विधई। इहे बाने जे अल्लाह पाक वटि कामयाबी जी अलामत आहे जो दुनिया जे अंदरि इंसान जॾहिं पंहिंजे कारोबार में आहे, नौकरीअ में आहे, कम में आहे, रेड़े ते आहे, मज़दूरीअ ते आहे, पर जॾहिं अल्लाह पाक जो सॾु थिए थो त पंहिंजे ग़फ़लत खे, निंड खे, वापार खे, दुकान खे, नौकरीअ खे, तमामु कमनि खे छॾे करे अल्लाह जे दर ते अची करे हाज़िर थिए थो। अल्लाह फरमायो त इहे बाना कामयाब बाना आहिनि, इन्हनि जे लाइ अल्लाह पाक आख़िरत जे अंदरि बदिले जो ऐलान करे फरमायो। ऐं फरमाई त वल्लाहु यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब, रिज़्क़ ॾियण वारी रात मुंहिंजे मौला जी आहे, मुंहिंजे अल्लाह जी आहे। अल्लाह जंहिंखे चाहे बग़ैर हिसाब किताब जे रिज़्क़ ॾेई छॾे, माल ॾेई छॾे, इज़त ॾेई छॾे। अल्लाह तबारक व तआला खां कोई पुछण वारो न आहे। ऐं हाणे अल्लाह पाक उन्हनि बारनि जो बयान फरमायो जेके वरी अल्लाह पाक जे इन हुकुमनि जा नाफ़रमान बणिजी बीह रहिया। वल्लज़ीन कफ़रू अअमालहुम, फरमाई जिन माण्हुनि इनकार कयो अल्लाह जे इन हुकुमनि जो, इनकार कयो रब जे हुकुमनि जो, उन्हनि जो मिसाल ईअं आहे कसराबिन बिक़ियातिन यहसबु ज़मानु माआ। अल्लाह साईं इन मुनकिरनि जो मिसाल, काफ़िरनि जो मिसाल, बेअमलनि जो मिसाल ॾियणु फरमायो। ॿ मिसाल अल्लाह से ॾेई करे सुहिणे अंदाज़ में अल्लाह से सम्झाइणु फरमायो। हिकिड़ो मिसाल ॾिनो, फरमाई त चटियल मैदान हुजे, जीअं कलराठी ज़मीन हुजे या वायासो मैदान हुजे, उते कंहिं बि क़िस्म जो सलो वग़ैरह न हुजे, परे खां जॾहिं मथां सिज जा किरण ऐं रोशनी हुनजे मथां पवंदी, तव्हां परे खां ॾिसंदा त तव्हांखे ईअं महसूसु थींदो ॼण त उते वॾो पाणी जो तालाब आहे, रुञ जंहिंखे चइबो आहे। रुञ सम्झो था न, जंहिंखे क़ुरान चयो सराब, माना हिन रुञ वांगुरु हुन में परे खां हुननि खे ईअं महसूसु थींदो जीअं कॾहिं कॾहिं तव्हां रोडनि ते सफ़र कंदा न, वॾा हाईवे रोड गर्मी जे हिन में मौसम में ततल रोड, परे खां कॾहिं लाई हुजे हेठि मथो माण्हू ईंदो, सम्झ में ईंदो त हेठि ॼण त पाणी आहे, मां वेंदुमि त गाॾी सिधो पाणी में किरंदुसि, पर हुनखे यकीन हूंदो आहे त रोड आहे। फरमाई त इन बद अमलनि जो मिसाल ईअं आहे, साम्हूं हुननि खे नज़र ईअं ईंदी ज़िंदगी त असांजे लाइ कामयाबी आहे। जीअं हिकिड़ो उञायल माण्हू हूंदो आहे न, उञायल माण्हू हुजे, उहो हिन अहिड़े चटियल मैदान में बीठो हुजे ऐं साम्हूं हुनखे नज़र अचे त वॾो पाणी आहे, ऐं वञी जॾहिं हुन मैदान ते पहुचे त पाणी त हुजे ई कोन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़यामत जे ॾींहुं ते यहूदी उथंदा, उन्हनि खां रब पाक पुछंदो ॿुधायो तव्हां कंहिंजी इबादत कंदा हुया? उहे चवंदा त साईं तुंहिंजे पुट उज़ैर अलैहिस्सलाम जी इबादत कंदा हुयासीं। अल्लाह साईं फरमाईंदो त मुंहिंजो पुट त को आहे ई कोन, लम यलिद वलम यूलद, न अल्लाह खे मां ॼाओ न अल्लाह कंहिंखे ॼणियो, असां सभु अल्लाह जा बाना आहियूं, अल्लाह जो को बि औलाद कोन्हे, अल्लाह पाक औलाद खां पाक आहे। फरमाईंदा उज़ैर अलैहिस्सलाम मुंहिंजो पुट त आहे ई कोन, ऐं तव्हांखे मां पंहिंजो पैगाम ॿुधायां, तव्हां मुंहिंजे पैगाम जो इनकार कयो। हाणे वञो जेको आहे तव्हांजी जज़ा इन तरफ़ आहे। हू ॾिसंदा त साम्हूं हुननि खे नज़र ईंदो त ॼण हिकिड़ो पाणी जो वॾो हिकिड़ो तालाब आहे, ऐं उहे अल्लाह पाक खे चवंदा त मुंहिंजा रब साईं असांखे त वॾी उञ लॻी आहे, साईं एॾो हिसाब किताब हलियो आहे, क़यामत जो मैदान हलियो आहे, साईं असांखे उञ लॻी आहे, उञ लॻण जे करे हाणे असांखे पाणी न पीआर। रब फरमाईंदुसि वञो इन तरफ़, तव्हांखे छा थो नज़र अचे? साईं पाणी थो नज़र अचे, वञो इन तरफ़। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं हुन तरफ़ ईंदा पंधु करे 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 थकिजी पवंदा, जॾहिं हुन मैदान ते पहुचंदा जिते हुननि खे पाणी नज़र ईंदो, अचानक उहे ॾिसंदा त हे त जहन्नम जी बाहि। हाणे जॾहिं पोइ ते भॼण जी कोशिशि कंदा त जहन्नम खे थपड़ ॾेई सटे करे पंहिंजे अंदरि मुझे सुने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ी तरह अल्लाह पाक इन यहूदिन खे वञी करे जहन्नम जी बाहि जे अंदरि चढ़ाए।
अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि जो जेको माण्हू पासदारी करे थो। जीअं हिकिड़े वाक़े जो ज़िक्र कयो, इन क़यामत जे वाक़े जे मुनासिबत सां वाक़ियो यादि आयो त हिकिड़े माण्हू वाक़ियो ज़िक्र कयो, चई त हज जे मैदान में हिकिड़ो हाजी साहब वञे पियो, कोड़ो हुयो वीचारो। उन खां मैदान अरफात में थेलो जंहिंजे अंदरि इहे पासपोर्ट वीज़ा वग़ैरह जेको बि सामान हूंदो आहे, पैसा हूंदा आहिनि, रियाल वग़ैरह, उहे हुनजे अंदरि पियल हूंदा आहिनि। ज़रूरत जो सभु सामान माण्हू हाजी पाण सां गॾु खणंदा आहिनि। उहो हुनखे थेलो हुजे गॾु, उहो थेलो हुनजे हथ में खई वञे पियो त हिकिड़ो चोर आयो। उन चोर जेको उहो थेलो हुन खां खसे करे वठी भॻो। जॾहिं अॻिते वञी भॼण जी कोशिशि कई, घणो अॻिते वियो त उते हुनखे का शइ नज़र न पई अचे। हुन वठी रड़ी पियो अची, यार मुंहिंजी अखियुनि जी दीद ख़तमु थी वई, अखियुनि जी नज़र छा थी वई, ख़तमु थी वई। रड़ी कई, माण्हू वेठो आहे, छा आहे, छा आहे? चई यार, इहो थेलो जेको आहे ॾिसो, हिन जे अंदरि माण्हू जी का निशानियूं आहिनि, त हुन सां वञी मूंखे मिलरायो, मां वरी हुन खां माफ़ी वठां। हुनजो मूं थेलो चोरायो अथमि, मां कुझु ई जेको आहे अॻिते हलियो आहियां त मुंहिंजी अखियुनि जी दीद ख़तमु थी वई। माण्हुनि जेको आहे ॾिठो, हुनजे अंदरि हुनजो नालो हुयो, हुनखे ॻोल्हे करे हुन वटि जॾहिं पहुता, हुन पोड़े वटि हुनखे चयो, बाबा हीअ नौजवान तोखां चोरी कई, तूं हुनखे माफ़ करे छॾ, हिनजी मन दीद मोटी अचे। हुन चयो त मां त हिनखे उन वक़्तु ई माफ़ करे छॾियो, मां त हुनखे उन वक़्तु ई माफ़ करे छॾियो। त हुन खां वजह पुछियो त तुंहिंजो सॼो ज़ातेरा सॼो सामान खणी हलियो वियो, पोइ बि त हुनखे माफ़ करे छॾियो? चई हाओ। चई छाजे करे? भला हुनजो को वजह त ॿुधाए। कि हुनजो वजह इहो आहे, मूं ॿुधो आहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तेसीं ताईं जन्नत जे अंदरि न वेंदा, दाख़िल न थींदा, जेसीं ताईं पंहिंजी उम्मत जे हिसाब किताब खां साईं जेको आहे आज़ादु कराए उम्मत खे, तेसीं ताईं जन्नत में न वेंदा। मूं इहो सोचुमि त जेकॾहिं हिनखे मां माफ़ न कंदुमि त ॿिया त हिसाब किताब थींदा, पर मुंहिंजो जॾहिं मुक़दमो ईंदो त जेसीं ताईं हिन शख़्स जो हिसाब किताब थींदो, तेसीं ताईं मुंहिंजे सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॼण त इहो लम्हो बि जन्नत में वञण खां ॼण देरि थींदी। मां न पियो चाहियां त मुंहिंजे हबीब खे इहा देरि थिए। इन देरि खां बचण जे लाइ मूं हुनखे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर माफ़ करे छॾियो। इहा ई हुन बाने जी मोहबत अल्लाह जे हबीब सां, इहा हुनजी मोहबत हुई। फरमाई त आख़िरत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन्हनि काफ़िरनि सां इहो हशर कंदो। क़ुरान फरमाए त वल्लज़ीन कफ़रू अअमालुहुम, जिन माण्हुनि इनकार कयो इन्हनि अमलनि जो, कसराबिन बिक़ियातिन, उन्हनि जो मिसाल ईअं आहे ॼण त हिकिड़ी रुञ हुजे चटियल मैदान में, यहसबु ज़मान, जेको उञायल माण्हू हूंदो आहे उहो इहो सम्झंदो आहे त अॻिते पाणी आहे। हत्ता इज़ा जाअहु लम यजिदु शैआ, जॾहिं पाणी जी उम्मीद सां इंसान पंधु करे 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 जॾहिं हुन मैदान ते पहुचंदो आहे त हुते का बि शइ न मिलंदी। अल्लाह से मिसाल ॾियनि फरमायो हुन मुनकरनि जो, फरमायो इहो त सम्झनि था असांजे लाइ जीअं उञायल माण्हू खे पाणी जी उम्मीद नज़र ईंदी आहे त साम्हूं वॾो जेको आहे तलाउ आहे या समुंड आहे पाणीअ जो, अॻिते वेंदो त हुते कुझु हूंदो ई न। फरमाई त जेको बदअमल माण्हू आहे हुनखे बि इहा शइ महसूसु थींदी त अॻिते मुंहिंजे लाइ वॾी कामयाबी आहे। मां हेॾो माल जमा कयो, मूंखे हेतिरो जेको आहे उहिदा मिलिया, रुतबा मिलिया, हेॾी इज़त मिली, पर जेकॾहिं अल्लाह जे हुक्मनि जो इनकार कई, उहो सम्झंदो त अॻिते हिन उञायल वांगुरु सम्झंदो त मुंहिंजे लाइ पाणी पाणी आहे, कामयाबी कामयाबी आहे। जॾहिं उन जॻह ते पहुचंदो लम यजिदु शैआ, फरमाई त उन जॻह ते का बि शइ न लहंदो। ववजदल्लाह इंदहु फवफ़ाहु हिसाबा, फरमाई त अल्लाह पाक वटि हर इंसान पंहिंजे अमल जो बदिलो लहंदो। फवफ़ाहु हिसाबा, अल्लाह पाक हर इंसान खे उनजे अमल जो बदिलो पूरो ॾियणु फरमाईंदो। जंहिंजा नेक अमल हुनखे पूरो बदिलो मिलंदो, जंहिंजा बुरा अमल हुनखे ओड़ो बदिलो मिलंदो। अल्लाह पाक जो कानून आहे, जॾहिं अल्लाह साईं नेकनि जे इन जज़ा ऐं सज़ा खे बयानु फरमाईंदो आहे त वरी जेके बद अमल आहिनि, वरी जेके मुनकर आहिनि, उन्हनि जे बि तंबीह, उन्हनि जी बि सज़ा खे अल्लाह साईं बयानु करणु फरमाईंदो आहे। इहो अल्लाह जो कानून आहे जंहिंखे शरीयत जे अंदरि चइबो आहे तरग़ीब ऐं तरहीब। तरग़ीब माना जन्नत जी उम्मीद, तरहीब माना जहन्नम खां निजात। अल्लाह तबारक व तआला जल्द हिसाब किताब वठंदड़ आहे। मुंहिंजो रब साईं इंतहाई जल्द जेको आहे इंसान खां हिसाब किताब वठंदड़ आहे। औ कज़ुलुमातिन फी बहरिल लुज्जी यग़शा, तंहिंजे करे इंसान जेको आहे अल्लाह पाक जे अमलनि में जॾहिं इंसान अॻकथी कंदो त अल्लाह पाक हुनखे बदिलो बि ओड़ो ॾियणु फरमाईंदो। जेकर इंसान अल्लाह पाक जे अमलनि जे अंदरि सुस्ती कंदो पोइ हुनखे बदिलो बि ओड़ो मिलंदो। जीअं हिकिड़े माण्हू खां मां वाक़िफ़ आहियां, हुनजो मां तव्हांखे मिसाल बयानु कयां त हुन मूंखे वाक़ियो बि ॿुधायो त कंहिंसां हिकिड़ो मजबूर शख़्स हुयो, हुन वटि सवारी कोन हुई, मूंखे हुन पंहिंजी मजबूरी बयानु कई। मां पंहिंजी सवारी मोटरसाइकिल खपायां पियो, हुनजा कागज़ मूंखां गुम थी विया, हुनजी क़ीमत थिए बि टोटल 13,000। हाणे हुनजी इहा क़ीमत थिए बि, हाणे मार्केट में खपायां पियो 13,000 मिलनि पिया, त मूं चयो ॿाहिरि खपायां त भला 1000 मथे नफ़ो कयां। चई त हुन ग़रीब खे ज़रूरत हुई, मूं हुनखे ॾिनो, हुनखां 1000 रुपया नफ़ो, त माना 14,000 हुनखे नफ़ो, 14,000 हुनखे गाड़ी खपाए। ऐं हुनजी पंहिंजी कैफ़ियत छा, घर जे अंदरि जहिड़ो माई हुन सां वेदन विधी, हुन चयो माई चयोसि मूंखे घुमाए,
त पोइ हुनखे इहो नारायण कागान इहे सैफुल मुल्क कश्मीर इहे सॼा जेको कार ते घुमायो घणो ख़र्चायो कि 80,000 रुपया ख़र्चायो रन खे ख़ुशि करण जे लाइ 80,000 भरे आयो अलाह जे नाले ते ॾियण जे लाइ 1000 हुन खां दफ़ो मथे वधी उनखे माने 13,000 वारी मोटरसाइकिल अलाह जे नाले ते न पियो ॾेई सघे त इंसान जो हाल इहो आहे असां सभिनी जो हाल इहो आहे अलाह जे नाले ते ॾियण जे वक़्त में असां जेको कंजूस बणिजी वेंदासीं पर पंहिंजी ख़्वाहिशुनि में या पंहिंजे मामलनि में हालांकि जॾहिं इहो बानो अलाह पाक सां जॾहिं ताल्लुक़ रखंदो अलाह ते उम्मीद रखी जॾहिं अलाह जे नाले ते ॾींदो त पोइ अलाह पाक वरी हुनखे अहिड़ी जॻह ते ॾींदो जो मुंहिंजे रब फरमाए वल्लाहु यरज़ुक़ु मन यशाअ बिग़ैर हिसाब अलाह पाक पोइ जॾहिं रिज़्क़ ॾींदो आहे बिग़ैर हिसाब किताब जे रब हिसाब न कंदो जेको बानो अलाह सां हिसाब कंदो अलाह बि हुन सां हिसाब कंदो जेको बानो रब सां हिसाब न कंदो मुंहिंजो रब हुन सां हिसाब न कंदो ॿियो मिसाल क़ुर बयान फरमाईंदा कज़ुलुमातिन फी बहरिल लुज्जी यग़शा ॿियो मिसाल ईअं जीअं अंधेरो हुजे ऊंदहि हुजे फी बहरिन ऐं अॻियां वरी साम्हूं जेको वॾो समुंड हुजे ऐं हुनजे अंदरि गहराइप हुजे यग़शा मौजूं हुनजे मथां लहरूं हुजनि लहरूं ई लहरूं हुनजो समुंड खे उहे लहरूं ढके विझनि मिन फ़ौक़िही मौजुन मिन फ़ौक़िही सहाब हुन में लहरूं हुजनि लहरूं जे मथां वरी गज हुजे गज जे मथां वरी लहरूं हुजनि फरमाईंदा ज़ुलुमातुन बअदुहा फ़ौक़ बअदिन फरमाईंदा हिक ॿिए जे मथां अंधेरा ऊंदहि जे मथां ऊंदहि ऊंदहि जे मथां ऊंदहि जीअं अंधेरी राति हुजे इंसान खे का बि ख़बर न पवे क़ुर फरमाए त काफ़िर जो मिसाल बि ईअं उनजी ज़िंदगी जो मिसाल ईअं जेकॾहिं दुनिया जे अंदरि इंसान अलाह जे नाले ते नथो अचे ईमान ते नथो अचे तॾहिं बि अंधेरे में वरी जेकॾहिं उलमा फरमाइनि था जेकॾहिं हुन अंधेरे खां छटिजी करे वरी आयो अमल जे तरफ़ वरी जेकॾहिं हुन में इंसान जेकॾहिं शिरक जे तरफ़ निकिरी वियो या यहूदियुनि जे तरफ़ या वाणियुनि जे तरफ़ या साईं मुंहिंजे चवां बिदअतुनि जे तरफ़ निकिरी तॾहिं बि अंधेरे में फरमाई त इहो ॼण त समुंड जे मथां ताबत जेको आहे इहे अंधेरनि जे मथां अंधेरा ढकियल आहिनि दुनिया जे तबक़े ते इंसान दुनिया जे मामलनि में एॾो होशियारु आहे जो को बि माण्हू ईअं न चवंदो त साईं मां पंहिंजी जवानी में पंहिंजी ताक़त में मां बेवकूफ़ आहियां मूंखे सौदो सलब ख़रीद करणु कोन ईंदो हुयो को माण्हू चवंदो सवाल ई पैदा न आहे हर को माण्हू पंहिंजे हिसाब सां पाण खे होशियारु सम्झंदो त बाबा मार्केट में शहर में जहिड़ो जेको आहे होशियारी सां मां सौदो सलब ख़रीद कंदो आहियां मूंखां वधीक होशियारु आहे पर दीन जे मामले में इंसान उन ओरिजिनल शइ ते असली शइ ते पहुचण जी अलाह जे क़ुर ते पहुचण जी मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन ते पहुचण जी सहाबा किराम जे दीन ते पहुचण जी कोशिश ई नथो करे हालांकि दीन जेको आहे अलाह जो क़ुर इन पंहिंजे मिसालनि खे पंहिंजे दीन खे सिज खां बि वधीक चिटो करे वाज़े करण थो फरमाए पर को इंसान हुजे न जेको अलाह जे इन नूरानियत वारे किताब जी हिदायत जे तरफ़ अचण वारो हुजे त सही क़ुर खे को सम्झे त सही अलाह जे हबीब जे दीन खे को सम्झे त सही इहे मुआशिरे जे अंदरि इहे जेके ईअं सम्झो त इहे तह जेके इस्लाम जे मथां लॻा पिया बिदअतुनि जा तह ऐं साईं मुंहिंजे चवां शिरक जा तह माण्हुनि जेका इस्लाम हिनखे सम्झो जेकॾहिं पुट कंहिंखे नथो ॼमे वञी करे कंहिं फ़क़ीर या कंहिं दरबार ते वञी करे चिलो टिकी आया टे राति उते रही आया वञी उते देगियूं जेके मुजावरनि खे खाराया मोटी आया वॾी इबादत आहे या के जेके आहिनि मिलादनि जे पोयां के जेके आहिनि टीजनि जे पोयां के जेके आहिनि इन्हनि रवाजनि जे पोयां इस्लाम इन्हनि रवाजनि खे सम्झी छॾियो हालांकि इहे जेके आहिनि बाज़ार मुस्लमान आहिनि हक़ीक़त में इन्हनि अलाह जे असुल दीन खे सम्झो ई कोन्हे असुल दीन क़ुर में लिखियो पियो आहे इहे जेके माण्हू वावेला था कनि त साईं फ़िरका घणा काॾे वञो मुंहिंजा दोस्तो अलाह पाक क़ुर खे नाज़िल फरमायो रब साईं पंहिंजे क़ुर जे अंदरि चिटी तोहीद खे वाज़े करणु फरमायो मुतशाबिहातुनि खे छॾे करे अलाह जी वादनियत वारियूं आयतूं सिज खां वधीक चिटियूं आहिनि को इंसान जेकॾहिं पढ़े थो पाण नथो पढ़ी सघे त ॿिए कंहिं एतमाद वारे माण्हू खां तर्जुमो ई पढ़ाए उनखे ख़बर पइजी वेंदी त वाकई हक़ वारी जमात कहिड़ी आहे नाहक वारी जमात कहिड़ी आहे क़ुर फरमाए इदा ख़रजहु हा यग़शाहु मौजुन जेको आहे न अलाह उन खे जे मथां उनखे अंधेरे खे ढके छॾियो फ़ौक़िही सहाब उन्हनि जे मथां वरी बादल आहिनि ज़ुलुमातुन बअदुहा फ़ौक़ बअदिन अंधेरनि जे मथां ऊंदहि जे मथां ऊंदहि इदा ख़रज यदहु लम यकद यराहा फरमाए त जॾहिं वरी उन ऊंदहि मां पंहिंजे हथ खे कढंदो तॾहिं बि उनखे इहो नज़र न ईंदो त हक़ कहिड़ी तरफ़ आहे जेसीं वो अल्लाह हिदायत न घुरंदो सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अम्मा आयशा साईं ने फरमायो साईं मके जे अंदरि हिकिड़ो सरदार आहे वॾो ख़ैरात कंदो आहे वॾो सदका कढंदो आहे साईं हुनजे बारे में पाण फरमाईंदे जान न मिलंदी साईं छाजे करे फरमाईंदे सदका ऐं ख़ैरात करे थो पर हुनजो आख़िरत ईमान ई कोन्हे इन अल्लाह पाक खां दुआ ई न घुरी रब ते ईमान ई कोन्हे त आख़िरत जे अंदरि को जन्नत ऐं जहन्नम बि आहे जंहिं शख़्स ज़िंदगी जे अंदरि आख़िरत खां पनाह न घुरी इन जो ॼण त आख़िरत ते ईमान ई कोन्हे आख़िरत खां पनाह घुरंदो ई उहो जंहिंजे क़ल्ब जे अंदरि ईमान जो नूर ऐं क़ुर जो नूर जेको आहे मुनवर थी चुको आहे फरमाईंदा इदा आख़िरत यदहु जॾहिं हुनजे अंदरि हथ हणंदो उनखे का बि शइ नज़र न ईंदी वमन लम यजअलिल्लाहु लहू नूरा फरमाईंदा जेके अल्लाह पाक
पंहिंजो हिदायत जो नूर न ॾियणु फरमाईंदो, हुनजे लाइ काइनात सॼी गॾिजी पवे, हुनखे हिदायत जो नूर न मिलंदो। हिदायत जे नूर जे लाइ रब जे तरफ़ मुतवजह थियण जी ज़रूरत आहे। इंसान पंहिंजे अमल खां बाद में अलाह जे फज़ल जी तलाश कंदो, हिदायत घुरंदो, पंहिंजी हिमत कंदो, उन खां बाद में हिनखे क़ुर खे पढ़ंदो। अलाह पाक हिन क़ुर जे ज़रिए सां अहिड़ो हिदायत जो नूर हिनखे अता फरमाईंदो जो जॾहिं इंसान हिन दुनिया खे छॾींदो, इहो क़ुर जी रस्सी जेका आहे हिनखे अमलनि जे ज़रिए सां छिके करे हिनखे जन्नत जे अंदरि दाख़िल फरमाए। अल्लाह पाक कंदो आहे अल्लाह जे क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना